नाज़िन सिंध के ॿियनि शहरनि जी कंदकोट ज़िले जा मुख़्तलिफ़ शहर भी अनेक मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि। ज़िले में सफ़ाई जो निज़ाम दुरुस्त न हुअण सबबि हर तरफ़ गंदगी या ढेर लॻल आहिनि। रोडनि रस्तनि ते गंदो पाणी बीहण करे शहरी तोड़े ट्रांसपोर्टर सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ज़िले कंदकोट जी सूरत-हाल मालूम करण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि खां महबूब न्यूज़ नेटवर्क जा रिपोर्टर्स। सभ खां पहिरियां हलूं था कंदकोट, जिथे मौजूद आहे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कुदरतुल्ला मीराणी। जी कुदरतुल्ला, छा तफ़सील है? कंदकोट शहर लावारिस जो ॾेख ॾेई रहियो आहे। शहर जा मुख़्तलिफ़ रोड रस्ता गंदे नाली जे पाणी ऐं कचिरे सबबि भरिया पिया आहिनि। शहरी ॿिटे आज़ा में बणिजी आहिनि। शहरनि जो चवणु आहे त किरोड़नि जी बजट अचे थी, उहा किथे ख़र्च थिए थी। असांजे गंदो नाली जो पाणी असांजे घरनि में काई पियो आहे, जंहिं सबबि केतिरियूं बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। असीं वस वारनि खे DC कश्मीर DMO ऐं ॿियनि खे चई थकाऊं त ख़ुदा रा असांखे नालियूं ऐं रोड रस्ता ठाराए ॾियो, जीअं असां जीअं पंहिंजो जी सघूं। पर असांजा ॿार जेके स्कूल वञनि था, मस्जिदूं वञनि था, उहे न गंदे नाली में किरी पवनि था। असां निमाज़ ते वञूं था, गंदो पाणी असांखे लॻे थो, कपिड़ा पली थी पवनि था। असां इहो वस वारनि खे अपील था कयूं त ख़ुदा रोड रस्ता ठाराए ॾियो, जीअं असां जी सघूं। नाज़िन, कंदकोट जी सूरत-हाल बाबति असांखे कुदरतुल्ला मीराणी आगाह कयो। ऐं हाणे हलूं था बडाणी, जिथे मौजूद आहे मुनीर अहमद भुट्टो। जी मुनीर अहमद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हिन वक्त में मौजूद आहियां ज़िले कश्मीर के सब का वॾे तारीख़ी ऐं क़दीमी शहर बडाणी में। हिन शहर के जदीद दौर की का भी सहूलत मौजूद कोन्हे का। ही शहर ज़िले कश्मीर के सब का वधीक रेवेन्यू ॾींदड़ शहर आहे। हितां जा चूंडियल नुमाइंदा वॾियूं वॾियूं दावाऊं कंदा आहिनि, पर वॾे अफ़सोस सां थो चवणो पए त हिन क़दीमी शहर के बुनियादी सहूलतनि खां बि महरूम रखियो वियो आहे। सफ़ाई सुथराई जो को भी निज़ाम हिते दुरुस्त कोन्हे का। हिते के हर हंधि जगह जगह गंदगी जा वॾा वॾा ढेर नज़र ईंदा। ड्रेनेज सिस्टम यानी गंदे पानी के निकाल जो सहूलत मौजूद न हुअण करे पूरे शहर में के गंदे पानी जा वॾा वॾा तालाब नज़र ईंदा, जंहिं सबब जे करे मच्छरनि जो आज़ार भी तमामु घणो वधी वियो आहे। हितां जा ॻोठाणा शहर रहवासी मर्द औरत तोड़े नंढड़ा ॿार मलेरिया जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी चुका आहिनि। चौपायो माल मरण लॻो आहे। गुज़रियल केतिरनि ई सालनि खां हिते मच्छर मार स्प्रे नाहे कयो वियो। हितां जे चूंडियल नुमाइंदनि MNA एहसानुर रहमान ख़ान मज़ारी, MPA मीर आबिद ख़ान सुंदराणी, DC कश्मीर मुनव्वर अली मिठियाणी ऐं ॿियनि आला अख्तियारनि खे केतिरा ई दफ़ा शिकायत करण जे बावजूद भी हिन माल ताईं को भी नोटिस नाहे वरितो हुयो। जी नाज़िन, बडाणी जी सूरत-हाल बाबति असांखे मुनीर अहमद भुट्टे अपडेट कयो। ऐं हाणे रुख़ कयूं था तंगवाणी, जिथे तफ़सीलनि खां आगाह करे रहियो आहे महताब मलिक। जी महताब, तंगवाणी तालुके जी छा सूरत-हाल आहे? जी नाज़िन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं तंगोनी शहर में। तंगोनी शहर जे बुनियादी मसइला ॿुधाईंदा हलूं। महाबोट 2010 खां पोइ मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्ता आहिनि जेके बिल्कुलु तबाह थी चुका आहिनि। ॻोठ सैफुरामान रिंद, तंगोनी खां सैफर ताईं, तंगोनी खां ठुल रोड वेंदड़ ऐं तंगोनी खां लाड़े ताईं जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रोड आहिनि उहे बिल्कुलु ज़ैबून हाल लॻा पिया आहिनि, जिते का मिंटनि जो सफ़र कलाकनि में थिए पियो ऐं उतां जा माण्हू बिल्कुलु मुश्किल शिकार लॻा पिया आहिनि। तव्हां वधीक ॿुधाईंदा हलूं त तंगोनी शहर गंदगी जो ढेर लॻो पिया। तंगोनी शहर मुख़्तलिफ़ माल आहिनि, मार्केटूं चौकूं बिल्कुलु गंदगी जो ढेर लॻा पिया। नालियूं उथलियूं आहिनि। तव्हांखे मदरसे माल आहे, वठाणी माल आहिनि, मलिक माल आहे, गुजराणी मार्केट आहे, मलिक मार्केट, बिल्कुलु हिते गंदगी जो ढेर लॻो पियो आहे। को बि सफ़ाई जो अमल मौजूदु न आहे। हिते मुख़्तलिफ़ सियासी समाजी कारकुननि ऐं मुख़्तलिफ़ क़ौम तंज़ीमनि जे कारकुन इजाई मुज़ाहिरो कया, सोशल मीडिया ते फेसबुक ते वीडियो वायरल भी कया आहिनि, लेकिन शहर जो को बि सफ़ाई अमल मुकमल न थी सघे। तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त साम्हूं DSP जो ऑफिस आहे, उतां खां हाई स्कूल ताईं बिल्कुलु गंदगी जो ढेर लॻो पियो आहे। हितां जे माण्हुनि आला अख्तियार खां मुतालो कया त तंगोनी शहर में गंदगी जो आधार घटाए वञे। तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त टाउन निज़ाम में राब्ते करण ते ॿुधायो आहे त बिल्कुलु पब्लिक हेल्थ जो कमु हली रहियो आहे। बिल्कुलु तंगोनी शहर गंदगी इंशाअल्लाह पब्लिक जे कदम ख़तमु थियण खां पोइ तंगोनी शहर खे इंशाअल्लाह साफ़ ऐं सुथरो बणाए वेंदो। जी नाज़िन, तंगवाणी खां महताब मलिक असांखे अपडेट कयो। ऐं हाणे हलूं था घोसपुर, जिथे मौजूद आहे माजिद अली मीराणी। जी माजिद, घोसपुर बाबति तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे ॿुधाईंदो हलां। घोसपुर शहर गंदगी जो ढेर पड़ियल। घोसपुर शहर रोड रस्ता नाले जे पाणी बीहण सबबि शहर वासियुनि खे सख़्तु परेशानीअ खे मुंहुं ॾियण लॻा ऐं टोन इंतिज़ाम नाहिली सबबि केतिरनि ई बीमारियुनि जनम वरितो। शहर वासियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वस वारनि खे असांजी अपील आहे त घोसपुर शहर जी साफ़ सुथराई कराए बहितर माहौल बणाइण जी। जी नाज़िन, कंदकोट मां असांखे आगाह कयो कुदरतुल्ला मीराणी, बडाणी मां मुनीर अहमद भुट्टो, तंगवाणी मां महताब मलिक ऐं घोसपुर मां माजिद अली मीराणी। इन सभिनी साथी रिपोर्टरनि जी वॾी महिरबानी।